जय झूलेलाल। खुशखबरी 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 सभिनी सिंधियुनि लाइ खुशखबरी। सीता सिंधु भवन पहिरियों दफ़ो पेश करे रहियो आहे सिंधी आइडल। जी हाँ, सिंधी आइडल। इहो मंच सिर्फ़ तव्हांजी गायकी जे अजबुनि लाइ आहे त जेके बि ख़्वाहिशमंद आहिनि, जिन खे बि सिंधी संगीत सां लगाव आहे ऐं जिन जी उम्र 14 खां 25 सालनि जे विच में आहे, उहे असांखे पंहिंजी आवाज़ में रिकॉर्डिंग मोकिले सघंदा आहिनि। तव्हांखे पंहिंजी आवाज़ में सिंधी लाॾो, कलाम ऐं गज़ल इहे टई ऑडियो रिकॉर्डिंग या त वीडियो रिकॉर्डिंग यूट्यूब लिंक जे ज़रिए या त MP4 फॉर्मेट में मोकिलणा आहिनि। असांजी ईमेल एड्रेस आहे ssbsindhiidol@gmail.com ऐं इन जी आख़िरी तारीख़ आहे 30 सेप्टेम्बर 2017। त यादि रखंदा, सिंधी आइडल जल्दी जल्दी ईंदा ऐं पंहिंजे नाले सां गॾु गॾु मिठड़ी अबाणी ॿोली यानी कि सिंधी ॿोलीअ जो बि नालो रोशन कंदा। जय झूलेलाल।